ॻाल्हायो नथा हाँ मुल्लो चए थो नबी खे भित जे पोयां जी ख़बर न नबी वटि ग़ैब जो इल्मु न आहे क़ुरान चवे त नबी ग़ैब जे इल्मु ॿुधाइण वारो आहे हदीस थी चए त मदीने वारे खे अॻियां पोयां इल्मु रब ॾेई छॾी सुभान अल्लाह अल्लाह जो इल्मु ज़ाती आहे मदीने वारे खे इल्मु अताई मिलियल आहे रब ॾिनो आहे हुजूर जो इल्मु अल्लाह जो इल्मु जेकॾहिं मुआज़नो कजे न अल्लाह जो इल्मु मिसाल समझाइण जे लाइ अल्लाह जो इल्मु ईअं आहे जीअं समुंड में जा हिकिड़ी लप भरिजी मदीने वारे जो इल्मु हिकु लप वांगुरु आहे अल्लाह जो इल्मु बेकरां समुंड वांगुरु आहे वरी जेको मदीने वारे खे इल्मु मिलियो आहे उन्हे जो मुआज़नो दुनिया जे इल्मनि सां कजे त सारी दुनिया जा इल्म नबीअनि जा इल्म वलीअनि जा इल्म डॉक्टर प्रोफेसर दाना दानिशवर हणनी जा इल्म गॾु कजनि ऐं मुस्तफा जे इल्म सां भेट कजे त सॼी दुनिया जे इल्मनि जे अॻियां मुस्तफा जो इल्मु समुंड आहे ऐं सारी दुनिया जा इल्म इहे आहिनि जीअं समुंड मां हिकिड़ी झिरकी चुंब भरे चिड़िया चिड़िया समुंड में जा वात भरे समझंदी त मुंहिंजो सॼो वात भरिजी वियो मूं वटि घणो पाणी अची वियो दुनिया जा इल्म इन झिरकीअ जे चुंब वांगुरु आहिनि मदीने वारे जो इल्मु समुंड वांगुरु बेकरार अकीदो इहो रखो त मदीने वारे खे रब इल्मु ॾेई छॾियो ख़ुदा जो कसम आहे उम्मती जिते बि हुजे न जेॾी महिल चवंदो आहे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह उन जे चपन जा आवाज़ रोज़े अतहर में मदीने वारो ॿुधे उम्मती के पैर में कंडो लगे मदीने वाले के रोजे अतर मेरा बुझाना ये तो खबर पवे उम्मती के कंडो पैर में लगे मुझे साईं के थी खबर पवे सद कर त सजण जियो जियो चवे बेचारन जो वो चारो जेको सारे जग जो सहारो वो घोट मदीने वारो जेको सारे जग जो सहारो साईं फरमाइनि था जो कुछ थी चुको थी रहियो आहे थियण वारो आहे हर शइ जो रब मूंखे इल्मु ॾेई छॾी हाणे रब पुछो त महबूब मलउल आला वारा फरिश्ता कहिड़ी ॻाल्हि में था बहस कनि साईं फरमाए त वेठो मदीने में आहे पर उन्हनि मलाइकनि खे हीअं ॾिसां वेठो पुछो मुंहिंजा मौला हिकिड़ा फरिश्ता था चवनि त दर्जन में उहे माण्हू मथे आहिनि जेके बांग ॿुधी मस्जिद में निमाज़ पढ़नि था निमाज़ जो सायो कनि था इन्हनि जो शान मथे ॿिया मलाइक था चवनि त इन्हनि खां हुननि जो शान मथे आहे जेके हिकिड़ी निमाज़ पढ़ी वरी मस्जिद में वेठा आहिनि वरी ॿी निमाज़ थिए त वरी निमाज़ ॿी पढ़ी टे पारी पढ़ी वरी टे पारी पढ़ी पोइ वञूं टे पारी पढ़ी वरी वेठा आहिनि मस्जिद में सिजल तो पढ़ी पोइ वञूं सिजल तो पढ़ी वेठा आहिनि मस्जिद में त सोमाणी पढ़ी पोइ मोटूं घर ॾे इन्हनि जो शान मथे आहे हिकिड़ा मलाइक चवंदा निमाज़ पढ़ी घर ॾे मोटी विया वरी ॿी निमाज़ लाइ मोटी था अचनि इन्हनि जो शान मथे आहे कम दुनिया जा बि कयूं वरी मस्जिद ॾे मोटी आया इन्हनि जो शान मथे आहे ॿिया मलाइक था चवनि त न हे वरी कम सां विया दुनिया जे धंधे में बि लॻा न अल्लाह त उहे आहिनि जेके मस्जिद में वेठा आहिनि पुट मलाइक ॿिया अर्श ते पाण में गुफ्तगू कनि मदीने वारो साईं पियो मदीने में ॿुधे रब फरमायो त महबूब ॿियो कहिड़ी ॻाल्हि में बहस था कनि
साईं जन के मुंहिंजा मौला हिकड़ा मलाइक जा चवने दर्जात पानी जा दर्जा वधाए उन में हिकड़ा मलाइक चवन था त मुश्किल वक्त में वुज़ू करण मिसाल हाणे सियारो अचे थो सीए में पानी में हथ लगाइण ॾुखियो आहे न मुश्किल वक्त में वुज़ू करण इहो गुनाहन के मेटी दो दर्जात के वधाई सुभान या मलाइक जा चवने त बा जेके कसरत खुदा इल मसाजिद मस्जिद में घणी ॾिखूं खणण इहो गुनाहन के मेटे छॾींदो आहे दर्जन के वधाए सुभान अल्लाह या गुफ्तगू मलौला आला जा फरिश्ता था कने मदीने वारो साईं ॿुधी रहियो जेकरे मदीने वारो अर्श जे मलाइकन जी गुफ्तगू ॿुधी सके थो त टीपुल जे आशिकन जा हे लफ्ज़ भी ॿुधी सके थो सुभान अल्लाह सुनन अबू दाऊद में हदीस साईं फरमाइन था मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतुहु मुसलमान जिते भी हुजे जेडी मन सलात पढ़ंदो उन जो आवाज मुंह ताईं पहुंचंदो असहाबन जो कालू व मिन बाद वफातिक या रसूल अल्लाह साईं हींअर त ॿुधो था पर जॾहिं वफ़ात करे वेंदो दुनिया तां पर्दो करे वेंदो पोइ असांजा दुरूद सलाम ॿुधंदो साईं फरमाईंदा हा जीअं हींअर ॿुधण थो वफ़ात खां पोइ बि ईअं तव्हांजा दुरूद सलाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां डेरा मुराद में हुजो या डेरा अलयार में हुजो कोयटा में हुजो या कश्मीर में हुजो जेडी पर सलात कंदो त असमा सलात आल महबती महबत वाले के चप्पन जा दुरूदन जा आवाज मा रोज़े पाक में ॿुधां थो अचो त गॾिजी चऊं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रब फरमाया अय्युहन नबी एक बजे खबर न बुधाइण वाला सुभान अल्लाह मनो अकीदो यो रखो तो मुस्तफा के गैब जो इल्मो जेके जो आहे अल्लाह आहे इन्ना अरसलनाका हबीबतो के असा पाण मोकिलियो कलायो के मोकिलियो रब जी ज़ात मदीने वाले साईं के सादे मोकिलियो सुभान अल्लाह ऐं मदीने वाले साईं फरमाते इन्नमा हदियतुन रहमतुन मुहदातुन मां मोहम्मद रहमत भरी सुखड़ी बणजी आयो सुभान अल्लाह जिन यार जी सुखड़ी मिले तो खुशी त थी सुभान अल्लाह हां महबूब जी सुखड़ी मिले खुशी थींदो या न सुभान अल्लाह जे अल्लाह जी सुखड़ी असा के मिले खुशी थींदी या न अल्लाह फरमाए तो मदीने वारो तवा दे सुखड़ी मोकिलियो सुभान अल्लाह तो जेके खुश थींदा आहिनि उहे ई मिलाद मल्हाईंदा आहिनि मिलाद मुस्तफा जे अचण जी खुशी जो नालो आहे मिलाद मुस्तफा जे आमद जो जश्न आहे हां वो खुश थिया हो या न थिया सुभान अल्लाह खुदा जी कुदरत तवा टीपुल में जुलूस कजो मिलाद जो झंडा पे कयो बत्तियों बायो चरागा कयो तवा दे नसीब में मुस्तफा जे अचण जी खुशी ऐं कन के वरी टीजर जी खुशी कराची खां जो जुलूस कढियो इस्लामाबाद में झंडा बदल झूमियूं बनन पिया नचन पिया संजो कायद आयो संजो रबर आयो किस्मत जी गाल आके के डीजर जी खुशी के मोहम्मद मीर नबी सुभान अल्लाह जियो जियो भला इहो मूंखे ॿुधायो त तव्हां किथों साबित कयो आहे इहो धरणो हण इस्लामाबाद में
रोड बंद करण सजो 3 ॾींहं रोड बंद हुयो माण्हू वेचारा आज़ार में हुया वाह हुयो या न साईं फरमाइनि था अल ईमान बिदून व सिद्दत शोबा ईमान जा 65 शोबा आहिनि घणा 75 शोबा आहिनि साईं फरमाइनि था उन्हनि जो आला दर्जो आहे ला इलाहा इल्लल्लाह इहो कलमो आला दर्जो बल हया शोबतुन मिनल ईमान हया बि ईमान जो हिकिड़ो हिस्सो ऐं जुज़ो आहे ऐं साईं फरमाइनि था ईमान जे उन्हनि 75 जुज़नि मां हिकिड़ो जुज़ो आहे इमाततुल अज़ा अन तरीक़ रस्ते सां रुकावट हटाइण ईमान जो हिस्सो सुभान अल्लाह रस्ते ते पत्थर पियो आहे कंडो पियो आहे कख पियो आहे हटाए इहो ईमान जो हिस्सो आहे पत्थर खणी रस्ते ते बिछे इहो ईमानदार या बेईमान जो था बेईमान रसूल जो फरमान जो पढ़ा साईं फरमाइनि था त रस्ते खां रुकावट हटाइण ईमान जी निशानी आहे रस्ते खे रोकण या मुनाफ़िक़त ऐं बेईमानी जी निशानी आहे मूंखे त ॿुधायो इहो जुलूस आज़ादी मार्च इहो धरणो कहिड़ी क़ुरान जी आयत में साबित आहे बुखारी में लिखियल आहे तिरमिज़ी में लिखियल आहे अबू दाऊद में नसाई में इब्न माजा में कहिड़े हदीस जे किताब में लिखियल आहे धरणो हणणो मुजादा ए धरणो हणणे तब चवनि त असांखे इहो जाइज़ आहे ऐं मुस्तफ़ा जे आमद जे ख़ुशीअ में आशिक जेकॾहिं जुलूस कढनि या झंडो खणनि त बिदअत जी फतवा था लॻाइनि हालांकि मीलाद जी वारी राति झंडा त जिब्रील पाण खया